अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहले बैतिहि अजमाईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम वश्कुरू ली वला तकफ़ुरून। आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। व क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। तन तस्बी मन मणियो दिल दबूरो जन। तन तस्बी मन मणियो दिल दबूरो जन। तंदू जे तलब जूं वहदत सुरवजन। वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन। से सुताई सुहन निंद्र इबादत तनजी। कख सड़न पन्न सड़न सड़े साओ गाव। कख सड़न पन्न सड़न सड़े साओ गाव। जन याद कयो अल्लाह तो न चेतन खे। ऐ बुलबुलाने गुलचा ए गुलजारे अहमदी सल्लु अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी। दुरूद पाक मोहब्बत सा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा निहायती वाजिबुल एहतराम अजीज दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जे प्यारे कलाम मुक़द्दस कुरान करीम जी मुख़्तसर आयत सगोरी अवां जे आॾो पढ़ी अथम। इंशाअल्लाह ताला मुख़्तसर टाइम जे अंदर इन आयत मुबारक जो तर्जुमो ऐं इन आयत करीम जे मुनासिबत सां निस्बत सां चंद ॻाल्हियूं अवां जी ख़िदमत में अर्ज़ कयूं वेंदियूं ऐं आख़िर में पंहिंजे अचण जो मक़सद बि अवां जे आॾो बयान कयो वेंदो। रब्बे ज़ुल जलाल वल इकराम जे दर दुआ आहे त अल्लाह ताला मूं मिस्कीन खां जेको कुझु चविराए उहो हक़ ऐं सच हुजे। अल्लाह जी ज़ात असां सभिनी खे ॿुधण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अमल जी भी तौफ़ीक़ अता फरमाए। दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो, अल्लाह जी ज़ात बाबरकात इन आयत में छा इरशाद फरमायो? अल्लाह से फरमायो फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम।
पोइ मूंखे यादि कयो त मां तव्हांखे यादि कयां। वश्कुरूली वला तकफुरून, ऐं मुंहिंजो शुक्र कयो, नाशुक्री न कयो। अबा क़ुरान करीम जे इन आयत शरीफ़ में जेकॾहिं गौर कबो तो तमाम वडी हिदायत आ, वडी नसीहत आ। अल्लाह जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो तो तव्हां मूंखे यादि कयो तो मां तव्हांखे यादि कयां। केॾी वॾी ॻाल्हि आ। जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे दुनिया जे लेवल ते को वॾो माण्हू यादि करे उन ॾे माण्हू मोकिले तदा फलाणे खे वञी चयो त मूंसां मिली वञे, या उनखे ही वञी न्यापो ॾे त फलाणो साहब तोखे यादि पियो करे, तोखां ॾाढो ख़ुशि आहे। उन माण्हू वटि जॾहिं कंहिं वॾे माण्हूअ जो न्यापो ईंदो अहिड़े क़िस्म जो त उनजी दिलि ख़ुशि थींदी या कोन थींदी? मां तव्हां खां सुवाल थो कयां, उहो माण्हू ख़ुशि थींदो? ख़ुशीअ मां उनजो ॻाट मथे थी पवंदो त मां फलाणे खे यार यादि आहियां। दोस्तो अज़ीज़ो, जेको रब सभिनी चङनि खां, सभिनी पूरी मखलूक खां अल्लाह तबारक व तआला जो शान आला ऐं उत्तम आहे, जेको हर शइ जो पैदा कंदड़ अकमुल हाकिमीन आहे, उहो जेकॾहिं ईअं चवे त माना तव्हां मूंखे यादि कयो त मां तव्हांखे यादि कयां, त इहा ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे या कान्हे का? पर शर्त आहे त मानो अल्लाह खे यादि करे न। सुभान अल्लाह। अल्लाह जी ज़ात बाबरकात क़ुरान करीम में ॿी जाइ ते इरशाद फरमायो, वज़कुरुल्लाह कसीरन लअल्लकुम तुफ्लिहून, ऐं मां अल्लाह जो ज़िक्र घणो कयो तां त तव्हां कामयाब थी वञो। अब दुनिया में माण्हूअ जो मक़सद हूंदो आहे, चाहींदो आहे त मां दुनियावी लेवल ते कामयाब थी वञा। जेकर को सियासतदान सियासी मैदान में ईंदो आहे, माण्हुनि खां वोट घुरंदो आहे, उनजी कोशिश हूंदी आहे त मूंखे एतिरो वोट मिले जो मां मैदान मल्हाए ॾेखारियां, मां कामयाब थी ॾेखारियां। अज़ीज़ दोस्तो, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात बाने के फरमायो त मुंहिंजा बाना, जेकॾहिं तूं मां रब जो ज़िक्र कंदे त मां रब तोखे कामयाब बनाए छॾींदुसि। किथे कामयाब बनाईंदो मां? क़यामत जे ॾिहाड़े। क़यामत में मां रब तोखे कामयाब बनाईंदुमि। क़यामत त पंहिंजी जॻह ते, पर दुनिया में मां तोखे कामयाबी नसीब कंदुमि। दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो, अल्लाह जो ज़िक्र अहिड़ो अमल आहे जो जेको बि शख्स अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जो इस्म मुबारक वठंदो आहे, अल्लाह जो नालो वठी अल्लाह खे पुकारींदो आहे, चवंदो आहे अल्लाह, चओ चओ अल्लाह 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 जल्ल जलाल। सुभान अल्लाह। रब्बे ज़ुल जलाल वल इकराम जी ज़ात बाबरकात खे जेको पंहिंजो बानो पुकारींदो आहे, यादि कंदो आहे,
अल्लाह के सॾींदो आहे त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात उन पंहिंजे बाने खे हिक हिक सद जो 70 दफ़ा जवाब ॾींदो आहे। अब दुनिया में जेकर को मेहरबान ऐं मुशफिक रिश्तो आहे त उहो अम्मा अबे जो आहे। हीअं न बा औलाद पीउ माउ खे प्यारी हूंदी आहे। जेकर अबे खे या अमर खे पंहिंजो बच्चो हिकु दफ़ो सॾु कंदो सॾ जो जवाब मिलंदो, ॿियो दफ़ो सॾींदो जवाब मिलंदो, टियों दफ़ो सॾींदो जवाब मिलंदो, चौथों दफ़ो सॾींदो जवाब मिलंदो, पंजों दफ़ो सॾींदो जवाब मिलंदो। पर 6 दफ़े सां अबो अमा बि बेज़ार थी पवंदा। चवंदा छोरे खे अलाए छा थियो आहे, बसी नथो करे। ईअं न बा, पर अल्लाह जी ज़ात बाबरकात उहा ज़ात आहे जेको पीउ खां वधीक शफ़ीक़ आहे, माउ खां वधीक मेहरबान आहे। हिकु दफ़ो मानो चवंदो आहे अल्लाह त अल्लाह चवंदो आहे लब्बैक अबदी, जी चवाए मुंहिंजा बाना सुभान अल्लाह, जीव चवाए मुंहिंजा बाना, जीव चवाए मुंहिंजा बाना, जीव चवाए मुंहिंजा बाना। एॾो अल्लाह मेहरबान आहे जेको न भुलिजी बि रब जी ज़ात बाबरकात खे पुकारींदो आहे, नालो वठंदो आहे त उनखे बि अल्लाह मायूस न कंदो आहे, उनखे बि जवाब ॾींदो आहे। रिवायतुनि में अचे थो त बनी इसराइलनि जे क़ौम में हिकिड़ो शख्स हो, उहो बुत जी पूजा कंदो हो। छाजी पूजा कंदो अबा? बुत जी। माना पंहिंजो हथरादू अलाह ठाहे रखियो आई, उनखे अलाह चई, अलाह समझी ऐं उनखे सॾींदो हो। बुत आॾो रखी चवंदो या सनम, छा चवंदो हो? या सनम। सनम चइबो आहे बुत खे अरबी ज़बान में। या सनम ए बुत, या सनम ए बुत, या सनम ए बुत। अब जेका हथ सां शइ ठाही वञे कंहिं काठी मां या मिटीअ मां या कंहिं ॿी शइ मां, उहा ॿुधंदी कोन ॿुधंदी, छो त उन में जान नाहे, उन में साह नाहे, उहा हिकिड़ी बेजान शइ आहे, उहा जवाब कोन ॾींदी। अज़ीज़ दोस्तो, पर उन्हनि जो इहो अक़ीदो हो, उन बनी इसराइली शख्स जो अक़ीदो हो त मूंखे इहो बुत जवाब ॾींदो। 70 सालनि ताईं पुकारींदो रहियुसि या सनम या सनम, जवाब कोन मिलियुसि। हिकिड़ी राति उहो साॻी तरह सां बुत खे अॻियां रखी या सनम चई रहियो हो। ओचितो भुल मां उनजे ज़बान मां निकिरी वियो या समद। अब समद कंहिंजी सिफ़त आहे? अल्लाह जी। समद नालो आहे अल्लाह जो, 99 नाला आहिनि रब जा, इहो सिफ़ाती नालो आहे या समद। हाणे जॾहिं या समद हुनजे ज़बान मां निकितो भुल में, त अल्लाह जी ज़ात बाबरकात उनखे मायूस कोन कयो, उनखे जवाब ॾियणु शुरू करे ॾिनो। मलाइक सगोरा अल्लाह खे अर्ज़ु करण लॻा त मुंहिंजा मौला, ही त उहो शख़्स आहे जंहिं 70 सालनि ताईं तुंहिंजो नालो ई कोन वरितो, बुत खे साम्हूं रखी उनखे या सनम चवंदो रहियो, अॼु भुलिजी तुंहिंजो नालो वरितो अथई त एतिरा जवाब छो ॾींसि? सुभान अल्लाह।
अल्लाह जी ज़ात फरमायो ते मलाइको ॻाल्हि त ॿुधो। इन या सनम चयो आहे न 70 दफ़ा, 70 साल 70 सालनि ताईं या सनम चयो अथई। हा साईं, भला बुत इनखे को हिकिड़ो बि जवाबु ॾिनो आहे, हिकिड़े सन जो बि जवाबु ॾिनो अथईंसि? चए न साईं। चए पोइ जंहिंखे 70 साल बुत जवाबु न ॾिनो ऐं हुन मूंखे हिकिड़ो दफ़ो सॼो भुलिजी मां बि हुनखे जवाबु न ॾियां त पोइ मूं में ऐं बुत में फ़र्क़ु कहिड़ो थियो? दोस्तो अलीरो मुसलमान भाइरो, अल्लाह जी ज़ात उहा महिरबान ज़ात आहे जो पंहिंजे बाने खे कॾहिं बि मायूस न कंदी आहे। त पोइ उन रब जो ज़िक्र कजे या न कजे? हा बा, उन रब जो ज़िक्र कजे या न कजे? मां तव्हां खां सुवाल थो कयां। उन जो ज़िक्र कजे, उनखे एतिरो यादि कजे, एतिरो यादि कजे जो मदीने वारे साईं फरमायो तव्हां अल्लाह खे यादि कयो, उन जो एतिरो ज़िक्र कयो जो माण्हू तव्हांखे चरियो चवनि, माण्हू तव्हांखे चरियो चवनि, एतिरो तव्हां अल्लाह खे यादि कयो। जेकॾहिं वेठा आहियो त बि अल्लाह जो ज़िक्र कयो, बीठा आहियो त बि अल्लाह जो ज़िक्र कयो, जेकॾहिं सुम्हिया पिया आहियो बिस्तरे ते, जेॾी महिल बि तव्हांखे सुजागी थिए त उते बि अल्लाह जो ज़िक्र कयो। अल्लाह अहिड़नि पंहिंजनि बाननि जो शान बयान फरमायो आहे। अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाह वजलत क़ुलूबुहुम। अल्लाह निशानी थो ॿुधाए पियो त मुंहिंजा मोमिन बंदा उहे आहिनि जो जॾहिं उन्हनि जे साम्हूं अल्लाह जो ज़िक्र कयो वेंदो आहे, अल्लाह खे यादि कयो वेंदो आहे त उन्हनि जूं दिलियूं ॾकी वेंदियूं आहिनि। इहो मोमिन जो शान आहे, ईमान वारे जी निशानी आहे। الذين يذكرون الله قياما وقعودا وعلى جنوبهم। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात फरमायो त मोमिन बाना उहे आहिनि जे मां रब जो ज़िक्र कंदा आहिनि। कीअं? वेठा हूंदा आहिनि त बि चवंदा आहिनि अल्लाह, ज़िक्र कंदा आहिनि। बीहंदा आहिनि त बि चवंदा आहिनि अल्लाह। जेकॾहिं बिस्तरे ते सुता पिया हूंदा आहिनि, पासो वराईंदा आहिनि, तॾहिं बि चवंदा आहिनि अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह तो पंहिंजे उन्हनि पंहिंजे ज़ाकिर बाननि जो शान बयान फरमाए। मुंहिंजा दोस्तो अलीदो, इन जे करे ज़िक्र करणु खपे, घणो ज़िक्र करणु खपे, कसीर ज़िक्र करणु खपे। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो त उहे मुंहिंजा बाना जेके सुबुह ऐं शाम मां रब खे यादि कंदा आहिनि, जेके अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि, केॾी महिल सुबुह बि त शाम बि, जेके दाइम धणीअ खे यादि कंदा दुख कोन ॾिसनि ख़ुश गुज़ारींदा। अल्लाह जे प्यारे वलीअ जी ॿोली त ॿुधो, या कंहिंजी ॿोली आहे? मुंहिंजे कामिल मुर्शिद हज़रत सजण साईं दामत बरकातुल आलिया जन जे वालिद साईं ऐं मुर्शिद हज़रत सोना साईं रहमतुल्लाह अलैह, दरगाह अलाहाबाद शरीफ कंडियारे वाला। जो सुभान अल्लाह। कहिड़ी नसीहत था फरमाइनि, छा था ख़ुशख़बरी ॿुधाइनि? जेके दाइम धणीअ खे यादि कंदा ओ दुख कोन ॾिसनि ख़ुश गुज़ारींदा। थींदा दुनिया उक़बा में आबाद अदा, थींदा दुनिया उक़बा में आबाद अदा, ओ थींदा जन्नत जा से हक़दार अदबो, रहो न दम धणीअ खां तो धार अदा, मंझ ज़िक्र इलाही गुज़ार अदा, रहो न दम धणीअ खां।
फरमाइनि था जेकॾहिं हमेशह अल्लाह जो ज़िक्र कंदा, हमेशह पिया अल्लाह अल्लाह कंदा, त उहे दुनिया में ख़ुश गुज़ारींदा, त वरी आख़िरत जो नेमतूं उन्हनि खे हासिल थी वेंदियूं। मदीने वाले साईं फरमायो आहे त जेको शख़्स ज़िक्र थो करे न, ज़िक्र अल्लाह जो ज़िक्र थो करे, उहो ज़िंदह जे मिसाल आहे, उहो ॼण जहिड़ो आहे। पर जेको न ख़ुदा जे ज़िक्र खां गाफ़िल आहे, अल्लाह जो ज़िक्र नथो करे, उहो मुर्दे जे मिसाल आहे, उहो मोल आहे। सोना साईं रहमतुल्लाह अलैह फरमायो, जेके दाइम है, सुभान अल्लाह, सलाह शरीफ पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि या जहे ज़िक्र कमायो न ज़ातिया, तंहिं अजाई विञाई हयातिया। फरमान था जंहिं ज़िक्र न कयो न त उन ॼण पंहिंजी ज़िंदगी अजाई विञाए छॾी। जंहिं ज़िक्र कमायो न ज़ातिया, तंहिं अजाई विञाई हयातिया। ओहो जेरो नाहे ममातिया, आहे हुकुम हदीस में निर्वार अदा, और हुन दम धणीअ खां सुभान अल्लाह था चओ। तॾहिं अल्लाह फरमायो त फज़कुरूनी अज़कुरुकुम, ऐं मुंहिंजा बंदा तव्हां मूंखे यादि कयो त मां तव्हांखे यादि कयां, मां तोखे यादि कयां। सोने लतीफ़ खां कंहिं सुवाल कयो, लतीफ़ साईं ॿुधो अथव न, भिट वारो, सुभान अल्लाह, भिटाई घोट हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, कंहिं उन खां सुवाल कयो त साईं अल्लाह हींअर छा थो करे, अल्लाह छा थो करे। अॼुकल्ह बि अहिड़ा माण्हू घणा हूंदा अथव, अहिड़ा सुवाल कंदा आहिनि। इहो अॼुकल्ह जो रवाज कोन्हे, पर पुराणे दौर खां वठी अहिड़ो सिलसिलो हलंदो आयो आहे। सुणे लतीफ़ फरमायो त अबा सुवाल कंदड़ हाणे जवाब ॿुध त ॿुधायां। जंहिंसे ॿुधायो, पाण फरमायूं त अल्लाह थो चवे लतीफ़ 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 लतीफ़। हाणे इहो जवाब ॿुधी रहंदो चिड़ी पियो चए, हा अल्लाह खे ॿियो कम ई कोन्हे, चए थो लतीफ़ लतीफ़। चई बातों जी इहा त ला इल्मी आहे न, तो क़ुरान पढ़ियो आहे? चए साईं क़ुरान पढ़ियो अथमि। चए क़ुरान पढ़ियल आहे, भला क़ुरान में इहो पढ़ियो थी त फज़कुरूनी अज़कुरुकुम, पढ़ियो छई? चयासीं पढ़ियो त अथमि। हिन जी माना छा आहे? चए ॿुधायो। चए अल्लाह थो चवे त तूं मूंखे यादि कर त मां तोखे यादि कयां, अवां मूंखे यादि कयो मां अवां खे यादि कयां। लतीफ़ पंहिंजे रब खे यादि थो करे, छा अल्लाह लतीफ़ खां भुलिजी वियो हूंदो? अल्लाह जो त वाइदो आहे न, तव्हां मूंखे यादि कयो मां तव्हांखे यादि कयां। मां रब जो ज़िक्र थो कयां, मां अल्लाह खे यादि थो कयां, मुंहिंजो रब मूंखे यादि कंदो। अबा अल्लाह जी ज़ात बाबरकात उहा मेहरबान ज़ात आहे जो जेको बि रब जो ज़िक्र कंदो आहे अल्लाह उनखे यादि कंदो आहे, अल्लाह उन जो ज़िक्र कंदो आहे। जेकॾहिं इंसान कंहिं माण्हुनि जे इंसाननि जे जमात में वेही अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे त अल्लाह वरी उन खां वधीक भली जमायत फ़रिश्तनि जी उन में वेही अल्लाह जो उन्हनि खे अल्लाह उन्हनि पंहिंजनि ॿारनि खे यादि कंदो आहे।
या हदीस मुबारक। तो मुझा दोस्तो अज़ीज़ो यो जिक्र कयूं कसरत सां, जिक्र घणे करण सां दिल के सलामती मिलंदी, दिल जिंदा थी पवंदी। अहिड़ी जिंदगी न दिल के मिलंदी जो वरी क़यामत ताईं मरंदी ई कान। दुनिया में जिक्र कंदी, मरण वक्त जिक्र कंदी, हशर जे में कब्र में जिक्र कंदी, तो महशर जे मैदान में भी जिक्र कंदी हलंदी। अबा वो कहिड़ो जिक्र आहे? उहो आहे दिल वारो जिक्र। दिल में अल्लाह तबारक व तआला के याद करण। दिल खबे पासे आहे हिते जिक्र जो ख्याल रखजे। तो मुझी दिल जिक्र थी करे अल्लाह 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 अल्लाह। ये ज़बान सां न चइबो, ये ख्याल सां इहो जिक्र कबो। जी असां के हींअर इंतज़ार आहे त जलसो ख़त्म थिए त घर वञूं, ईअं ई तव्हांखे बि ख्याल हूंदो त मौलवी साहब दुआ घुरे त वरी कंहिं ॿिए कम जी कयूं। शुक्र आहे साईं, पर सिलसिलो थकिजी पिया त निंड कंदो। तो अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं को उन्यारो माण्हू हूंदो आहे नी, उन्यारो माण्हू उञ लॻंदी अथसि, त उहो ज़बान सां न चवंदो आहे त पाणी 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 पाणी, न, दिल में ख्याल हूंदो अथसि त उञ लॻी आहे हाणे वञी पाणी पिया। बुख लॻंदी अथसि त दाऊं कोन कंदो आहे वारोड़े मानी, न, ख्याल हूंदो अथसि घर वञी मानी खावा। ये ना बाप, अहिड़ो ई ख्याल दिल में रखणो आहे, पर मानीअ जो न, पाणीअ जो न, जिक्र जो। त मुंहिंजी दिल थी चवे पई अल्लाह 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 अल्लाह, सुभान अल्लाह। त मुंहिंजा दोस्तो इहो जिक्र कबो, कसरत सां कबो। जेॾी महिल अकेलाई वादकाई मिलेव, अकेलाईअ में वेही अखियूं बंदि करे दिल जे तरफ़ मुतवजो थी वियो त मुंहिंजी दिल थी चवे पई अल्लाह 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 अल्लाह। इनखे चइबो आहे मुराक़बो, सुभान अल्लाह। इनखे छा चइबो आहे? मुराक़बो। मुराक़बो माना इंतज़ार करण। छा जो इंतज़ार करण? अल्लाह जे मोहब्बत जो, अल्लाह जे रहमत जो, फैज़ जो। फैज़ अची रहियो आहे। किथां फैज़ अची रहियो आहे? अल्लाह वार जे सीननि मां मुंहिंजे सीने ताईं फैज़ अची रहियो आहे। ख़ुदा जी मोहब्बत अची रही आहे। दिल मुंहिंजी पुकारे थी पई अल्लाह 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 अल्लाह। इहो ज़िक्र कसरत सां कबो, इंशा अल्लाह ताला इन जा फ़ाइदा उहे मुयसर थींदा जो जॾहिं कॾहिं असांजे वहम में, असांजे ज़हन में बि अहिड़ो ख़्याल कोन आयो हूंदो त ही फ़ाइदा काॾूं था मिलनि पिया। दुनिया सुहिणी थी पवंदी, आख़िरत सुहिणी थी पवंदी। अबा दुनिया त आहे ई फानी, फानी रे फानी। लतीफ़ फरमायो न, फानी रे फानी दुनिया दम न हिकिड़ो, फानी रे फानी दुनिया दम न हिकिड़ो, लटे लोड़ लतुन सी जोड़ी दई जानी, या को डरे ऐं कानी आहे सिर सभु कंहिं मथां। कॾहिं गारो घोट कॾहिं बड़ मुकाम में, वारीअ सदो कोट अॾे अॾींदे केतिरो। असां अल्लाह वारा त इहे नसीहतूं था कनि बा। पोखिया उथी पोख को फ़ाइदे मंद फसल, अॻियां बि खाई ख़ुशि थिए को फरहत वारो फल, जे वरणो अथई त वल न त कान्हे परवाह प्रिय खे। अब अल्लाह के परवाह कान्हे का। इंसान जेको कंदो पंहिंजे लाइ कंदो। त इहो ज़िक्र कयूं, अल्लाह वारा जी सोबत कयूं, इंशा अल्लाह ताला दुनिया भी भली आख़िरत भी भली थी पवंदी।
दावत वाजे खिदमत में जे मकसद लाए आयासी वो इहो आ त असांजा मुर्शिद हुजूर क़िबला आलम सजण साईं दामत बरकातुल आलिया दरगाह अलाहाबाद शरीफ वारा अलाहाबाद शरीफ तां ॿुधी हूंदी ॾिठी हूंदी कंडियारे में आ इहा उहा दरगाह आहे जिते मोहब्बत जो सबक मिलंदो आहे जिते छा जो सबक मिलंदो आहे बाबा मोहब्बत जो इंसानियत जो सबक मिलंदो आहे त इंसान थियो इंसानियत जो फिक्र रखो ऐं पंहिंजी दिल खे अल्लाह तबारक व तआला जे ज़िक्र जे लाइ ख़ाली करे छॾियो ज़िक्र कयो मदीने वारे साईं सां मोहब्बत रखो इंसाननि सां मोहब्बत रखो इहो दर्स मिलंदो आहे दोस्तो अज़ीज़ो असांजे मुर्शिदनि जो उर्स मुबारक थींदो आहे हर साल नवंबर महीने में हिन साल बि इंशाअल्लाह ताला उहो उर्स शरीफ ये जेको ईंदड़ छंछर आहे अॼु अंगारे जी राति आहे अंगारो अरबा ख़मीस जुमो घणा ॾींहं थिया 4 ॾींहं पंजो ॾींहुं आहे छंछर जो छंछर जे ॾींहुं शाम खां वठी इंशाअल्लाह ताला उर्स मुबारक जो प्रोग्राम शुरू थींदो आचर जी राति हलंदो आचर जे ॾींहुं 12 बजे ताईं इंशाअल्लाह ताला इहो प्रोग्राम हलंदो इन प्रोग्राम में तव्हांखे शिरकत जी दावत आहे दिल जे गहराइनि सां दावत आहे तव्हां मां के दोस्त मता ईंदा बि हुजनि जेकर न तव्हां उते अची ॾिसो त अल्लाह वारनि जो छा निज़ारो आहे तव्हां मेला ॿिया बि ॾिठा हूंदा तव्हां भेटाईअ जो मेलो ॾिठो हूंदो साईं इब्राहिम शाह जो मेलो तव्हां अकरीअ में ॾिसंदा हूंदव साईं करम शाह जो मेलो कोरकीअ में सचल जो दराज़नि में कलंदर जो सेवण में अवां ये मेला ॾिठा हूंदा उनजी नोयत पंहिंजी आहे पर हे मुहम्मदी मेलो हूंदो हे मुहम्मदी मेलो हूंदो जिते मोहब्बत जो सबक मिलंदो जिते कुरान पढ़ियो वेंदो जिते हदीस पढ़ी वेंदी जिते ज़िक्र कयो वेंदो जिते अल्लाह वारनि जी तारीफ़ उन जो शान बयान कयो वेंदो ऐं इंसानियत जे फिक्र जे लाइ दुआऊं घुरियूं वेंदियूं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इन प्रोग्राम में तव्हां ज़रूर अचिजो जेकॾहिं तव्हां छंछर जे राति आचर जे राति नथा कढी सघो त सुबुह जो आचर जे ॾींहुं नमाज़ फजर पढ़ी बिस्मिल्लाह करे मोटरसाइकिल ते चढ़ी या कंहिं बि तरीक़े सां उते पहुची वञिजो इंशाअल्लाह ताला 9 बजे 8:30 खां 9 बजे जे विच में दुआ थींदी ख़तम शरीफ खां बाद में दुआ थींदी दुआ केरु घुरंदा असांजा कामिल मुर्शिद सजण साईं घुरंदा अल्लाह जा कामिल वली उहा दुआ बि त दुआ हूंदी न साईं उहे अल्फाज़ अहिड़ा हूंदा तव्हां कॾहिं अहिड़ी दुआ ॾिठी न हूंदी अहिड़ी दुआ घुरंदा उहा अखि नाहे जंहिंमां ॻोड़ो न वही पवे दोस्तो उहे अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि असराइता जो पाण उहे अल्फाज़ मुबारक कढंदा आहिनि त ऑटोमेटिकली इंसान जे दिल जे मथां अहिड़ो असर पवंदो आहे भली केॾो बि कठोर दिल इंसान हुजे पत्थर दिल हुजे उनजी दिल बि मेण वांगुरु नरम थी पवंदी आहे त मुंहिंजा दोस्तो इहा ज़रूर इन दुआ में शरीक थीजो ऐं उन खां बाद में असांजनि मुर्शिदनि जो ख़िताब मुबारक थींदो आहे आख़िर में उहो ख़िताब ज़रूर ॿुधजो ऐं आख़िरी दुआ थिए उन खां बाद में भली तव्हां वापसि अचिजो इंशाअल्लाह ताला जेकॾहिं असीं इहे घड़ियूं वेही अल्लाह वारनि सां गुज़ारींदासीं पट ते वेही त इंशाअल्लाह ताला इहे घड़ियूं अहिड़ियूं आहिनि जेके यकीनन अल्लाह जे दरबार में क़बूल थींदियूं जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो कामिल वली थी गुज़रियो आहे वक़्त जो वॾो आलिम बि हुयो ऐं वक़्त जो सूफ़ी बि हुयो अल्लाह जो कामिल वली हुयो उन फरमायो आहे त यक ज़माना सुहबते बा औलिया
बेहतरज सद साल तात बेरिया फरमाइन था त हिक घड़ी कहीं अल्लाह वारे जे सोबत में वेहण 100 साल जे इबादत खां वधीक आहे। पर इबादत बुआ में रिया न हुजे, ॾेखाव न हुजे, खालिस अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर उहा इबादत कई वञे। 100 साल अहिड़ी इबादत को करे ऐं होॾां कंहिं अल्लाह वारे जे सोबत में वेहे हिकिड़ी घड़ी त उहा उन इबादत खां वधीक आहे। त मुंहिंजा मिठा भाउ, चंद घड़ियूं जेकॾहिं असीं अल्लाह वारनि जे सोबत में वेहंदासीं त इंशा अल्लाह ताला इहे घड़ियूं ई असां जूं काराइतियूं थींदियूं, इहे ई असांखे क़यामत जे ॾियारे कमु ईंदियूं। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। निमाज़ 5 वक़्त पढ़ो, नंढड़ा वॾड़ा सभु, सुहिणो घर अल्लाह जो आहे, हिन में सभई ईंदव, नंढा वॾा गॾिजी निमाज़ पढ़ंदव न त अल्लाह राज़ी थी पवंदो, अल्लाह जो फर्ज़ अदा थी पवंदो, अल्लाह जो घर आबाद हूंदो, ही अल्लाह जो घर तव्हांखे दुआऊं ॾींदो। मूं हिकिड़ी रिवायत में पढ़ियो त क़यामत जो ॾींहुं थींदो न, पुलसिरात जेका जहन्नम जे मथां रखी वेंदी, वार खां सनी हूंदी, तरार खां तिखी हूंदी, ॿई पासा जहन्नम जे बाहि जूं ॼिभियूं पयूं ॿरंदियूं, विच तां लंघणो पवंदो। त उन ॾिहाड़े जेके मस्जिदूं आहिनि न, उन्हनि खे ॿेड़नि जे सूरत में आंदो वेंदो। दरिया में जॾहिं माण्हू दरियाई सफ़र कंदो आहे, दरिया पार करणो हूंदो आहे त ॿेड़ीअ ते चढ़बो आहे, ईअं न भाउ? अञा ताईं पतण आहिनि, ॿेड़ीअ ते न चढ़बो। ईअं ई जेकर को तारू हूंदो त ठीकु आहे, पर तारू बि कॾहिं कॾहिं ॿुॾी वेंदा आहिनि। पर जेकॾहिं ॿेड़ीअ ते सवार हूंदो त उहो आसानीअ सां दरिया उबूर करे हलियो वेंदो आहे। त अज़ीज़ दोस्तो, ॾिहाड़े क़यामत जे ही जेके मस्जिदूं हूंदियूं न, इन्हनि खे ॿेड़नि जी सूरत ॾेई करे हशर जे मैदान में आंदो वेंदो। जेके निमाज़ी माण्हू जंहिंजी मस्जिद सां मोहबत हूंदी, जन 5 वक़्त निमाज़ पढ़ी हूंदी न, उन्हनि खे पाण में सवार करे पुलसिरात टपाए वञी जन्नत में पहुचाई। हा बाबू, मस्जिद सां मोहबत रखिजे या न रखिजे? हा बा, उन सां मोहबत रखिजे। त मुंहिंजा दोस्तो, मस्जिद सां मोहबत इन में आहे त असीं हिन में अल्लाह जी निमाज़ पढ़ूं, फर्ज़ पढ़ूं, ज़िक्र कयूं, अल्लाह जो क़ुरान पढ़ूं। इंशा अल्लाह ताला ईअं करण सां असांजा 2 जहान ठही पवंदा। अल्लाह जी ज़ात असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह साईं मुंहिंजो चवणु क़बूल फरमाए, तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए। असां सभिनी खे अल्लाह अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार व अदखिलनल जन्नत मअल अबरार या अज़ीज़ या गफ़्फ़ार या रब्बल आलमीन। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। इलाहुल आलमीन, असांजो वेहण, असांजो ॿुधण ॿुधाइण क़बूल फरमाए। कर्ज़न ऐं मर्ज़न खां निजात अता फरमाए। बीमारनि खे शिफ़ाए कामिला अजला अता फरमाए। बे औलादनि खे सालिह नेक औलाद अता फरमाए। मुंहिंजा करीम रब, जन खे नरीना औलाद न आहे, उन्हनि खे नरीना औलाद नसीब फरमाए। मुंहिंजा करीम रब, असांजे औलाद खे सालिह बनाए। मुंहिंजा मालिक साईं, असांखे दुनिया में ईमान सां रहाए। मरण वक़्तु असांजो ख़ात्मो ईमान ते कजांइ। क़ब्र ऐं जहन्नम जे अज़ाब खां बचाए जाए। मदीने वारे साईं जी शफ़ाअत नसीब फरमाए जाए। पंहिंजे महबूब जी सची ग़ुलामी, सची मोहबत नसीब फरमाए। असांजे दिलनि खे इश्क़ रसूल ऐं पंहिंजे ज़िक्र सां आबाद फरमाए। मुंहिंजा करीम रब, महबूबनि जे पाक गुंबद ख़ज़रा जो दीदार नसीब फरमाए। पंहिंजे बैत, पंहिंजे घर बैतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ नसीब फरमाए। मुंहिंजा करीम रब, असांजे दुआउनि खे क़बूल मंज़ूर फरमाए। मस्जिद खे आबाद फरमाए। मुंहिंजा मालिक हाज़िर जमायत जो अचणु क़बूल फरमाए। मुंहिंजा करीम उन्हनि जो ॿुधणु क़बूल फरमाए। उन्हनि जे माल में, रिज़्क़ में, बचनि में, औलाद में मुंहिंजा मालिक साईं बरकतूं अता फरमाए, रहमतूं अता फरमाए। इलाहुल आलमीन, पंहिंजे महबूब जी सची ऐं पक्की मोहबत नसीब फरमाए। असां सभिनी खे मुंहिंजा मालिक मिठड़ा असांजे दुआनि खे क़बूल कर। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि अजमईन। ला इलाहा
इल्लल्लाह।